मिठल जी छोकरी बालाज खान सां पेट छुपाई वेठी हुई। मलार शीया शीया के तव्हां कॾहिं बि मुझी मोहब्बत जो इहो मुल्क कोन हुयो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सोप सीरियल पापनगर जे नई ईंदड़ एपिसोड में तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे, छो जो पापनगर ड्रामे जी नई ईंदड़ क़िस्त में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार तमामु जल्द जेल मां रिहा थी पंहिंजे घर ईंदो ऐं होॾां वरी उन खां पहिरियां ई राबेल मतिलबु त बालाज खान सां शादी कंदी, छो जो बालाज खान उन सां ज़ोरी शादी कंदो, छो जो राबेल खे उन सॼे ॻोठ में ज़लील ख़्वार करायो बालाज खान। मतिलबु त मल्हार जे आज़ादु थियण खां पहिरियां ई मतिलबु त राबेल उन सां शादी कंदी ऐं पोइ मतिलबु त बालाज खान खे मल्हार टांडा ॾींदो, छो जो मल्हार हद खां वधीक मतिलबु त मल्हार बालाज खान खां नफ़रत कंदो ऐं होॾां वरी रह सिकंदर खान बि हिन दुनिया मां लाॾाणो करे वेंदो, छो जो उनखे मंठार मतिलबु त फायरिंग करे उनखे मारे छॾियो। मतिलबु त अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली ड्रामे में तक़रीबन हद खां वधीक जहिड़ो हूंदो। उमेद आहे त हिन अहिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।